राधण मां वाक़िया कंदासीं। राधण में नौजवान जे ओताक में पुलिस नमूने फोत थियण वारे मामले ते फौती जे वासन पारां वाक़े जी जांच लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। नौजवान इरशाद वाढो मुमताज जतोई नाले शख़्स जे ओताक में गुज़िरियल राति पुलिस नमूने फौती वियो। फौती जे पीउ सिराज वाढो बावली मुराद निसाम ऐं वधल वाढो जी अॻवाणी में राधण नाकी चौक वटि लाश रखी एहतजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हंयो। धरणे सबबि मेहर लाड़काणो ट्रैफिक मुअतल थी वई आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त मुमताज जतोई इरशाद वाढो जे क़त्ल में मुलविस आहे। खेसि फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। राधण में नौजवान जे ओताक में पुलिस नमूने फोत थियण वारे मामले ते फौती जे वासन पारां वाक़े जी जांच लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। नौजवान इरशाद वाढो मुमताज जतोई नाले शख़्स जे ओताक में गुज़िरियल राति पुलिस नमूने फौती वियो। फौती जे पीउ सिराज वाढो भाउ अली मुराद निज़ाम ऐं बदर वाढो जी अॻवाणी में राधण नाके चौक वटि लाश रखी एहतजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हंयो वियो। धरणे सबबि मेहर लाड़काणो ट्रैफिक मुअतल थी वई आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त मुमताज जतोई इरशाद वाढो जे क़त्ल में मुलविस आहे। खेसि फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। तफ़सील मालूम कंदासीं राधण मां धरती टीवी जे रिपोर्टर मुनीर सुमरो खां। जी मुनीर, अपडेट कजो। जी बिल्कुल। राधण भरिसां ॻोठ बशीर वाडो वासी अरशाद पुट सिराज वाडे जो पुट जो लाश अलाहाबाद ॻोठ जे मुमताज जतोई जे घरां पुरसरार नमूने लाश हथ आयो। तंहिं ते जेको आहे सो पुलिस जाइ वारदात ते पहुती ऐं हिकु हीउ जेको नओं रुख अख़्तियार करे पियो त इहो ॿुधायो वियो त जेको फोती आहे उहो नशे वापरण सबबि फोत थियो आहे ऐं मक़तूल जो पीउ जॾहिं पुलिस सां गॾु हुयो त उते जेके मक़तूल उल्टी कई हुई उनजी मिटी बि पंहिंजे हथनि सां खईं। उहा खणी ऐं पुलिस खे जांच जे लाइ ॾिनी ऐं उन्हनि खे पुलिस खे चई त पोस्टमार्टम लाइ मां वञा पियो ऐं पोस्टमार्टम जो चई ऐं जेको आहे सो अचे राधण नाके वारे चौंक ते जेको आहे सो एहतजाजी धरणो हंयो वियो आहे ऐं उन्हनि जी इहा घुर त जेको आहे सो असांजे हमराह खे क़त्ल कयो वियो आहे ऐं जेको आहे सो फौरी तौर मुमताज जतोईअ खे गिरफ़्तार कयो वञे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त असीं 3 माण्हू उन जा वर्बली जेको आहे सो केस में बि जेको आहे सो असां गिरफ़्तार करे चुका आहियूं ऐं फेसबुक सोशल मीडिया जे ज़रिए हुन लाइव ॾिठो आहे मुमताज उहो फरार थी वियो आहे। उनजे बावजूद बि असां उन्हनि जा माण्हू वठी आया आहियूं ऐं धरणो तव्हां ख़तमु कयो पर धरणे जेको आहे सो ख़तमु नथा कनि। ऐं सूबेदार जेको आहे सो चयो आहे त जेको आहे सो हीउ सरासर इंसाफ़ी आहे ऐं फोती ते को बि धक वग़ैरह ज़ाहिर कोन्हे को ऐं जेको आहे सो वक़्तु ज़ाया कनि था ऐं जेको आहे सो हिन फोती जो जेको आहे सो पोस्टमार्टम करे ऐं जेको आहे सो हक़ीक़ी जांच कराए असां केस दाख़िल कराईंदासीं। जी महिरबानी मुनीर सुमरो तफ़सील ॾियण जे लाइ।